अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त अचण वारी किस्त में छा थींदो। छा हाशू जेको आहे हाणे वाकई लाला खे मारींदो, इहो इल्ज़ाम भावल ते लॻंदो, या वरी मूसा जेल मां छुटंदो बि सही या न। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों इहो बि तव्हांखे ॿुधायूं त सिजाल खान राज़ी थींदो या झेड़े खे वधाईंदो, या वरी हाणे हाकिमज़ादी पंहिंजे भाउ खे माराईंदी। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो, थी सके तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में सिजावल खान घर मोटी ईंदो, उनके जेको आहे न घर वठी ईंदा लाला वारा खैर सां। लेकिन उनके हाणे जेको आहे हिकु ॿ किस्त जे अंदरि 100 दोस्त संगत सभु चवंदा तूं ठाह कर, लेकिन हू न फ़िलहाल कंदो। पंहिंजी घरवारी खे बि चवंदो मां न ठाह न कंदुसि, मां पंहिंजो प्लान कंदुसि। ऐं मीर बि जेल में मिलण वेंदो आहे, मूसा खे सॼी कहाणी ॿुधाईंदो, लेकिन मूसा उनजी ॻाल्हि हिकु बि न मञींदो। मीर एतिरो बि चवंदो मां उहे माण्हू ॾिठा आहिनि, चवंदो मूं तूं ॾिठा आहिनि त को मसइलो न आहे, हमदर्दी न ॾेखार, मां उहे माण्हू ॻोल्हे वठंदुमि जिन मुंहिंजे मथां गोली हलाई हुई। यानी मूसा जेको आहे मीर खे कोई माफ़ी न ॾींदो, मोटाए छॾींदो, मीर उतां मोटी ईंदो। हाणे जेको आहे दोस्तों नेक्स्ट एपिसोड में तव्हां इहो बि ॾिसंदो त हाशू खे बरगलाइण लाइ लीमो पूरी ताक़त लॻाईंदो, जे इन्हनि जो शादियूं इन्हनि जो मिटरी न थिए। उनखे चवंदो मूंखे मीर खां एतबार वठी ॾे। हाणे चोरी त मीर वाकई कई हुई, इहो त सच आहे, हाणे एतबार कीअं वठिजे। हाणे इहो इन्हनि खे पाण में विढ़ाइण जे लाइ नवाब खान जे चवण ते लीमो भरपूर ज़ोर लॻाईंदो। ऐं त इहो ॿुधाईंदो हलां त मूसा फ़िलहाल हिकु अधु किस्त में जेल में हूंदो, पोइ छुटी वेंदो, एतिरो यको अरसो जेल में बि न हूंदो, आराम सां ॿाहिरि निकिरी ईंदो। ऐं छो त अञा ताईं सिजावल केस नाहे कयो, इहो बाक़ी नवाब खान जे चवण ते रखियो वेठा आहिनि। इहो अन क़रीब इन खे मूसा खे हितां छॾे ॾींदा ऐं रिहाई मिली वेंदी। बाक़ी हाणे भावल खे ख़तरो आहे, सिजावल मोटी आयो आहे ऐं हाशू इन्हनि खे विढ़ाइण जे लाइ चुंगू ॾींदो थो वते। लाला खे चवंदो भावल तोखे ॻोल्हे थो, जीअं भावल खे चई तोखे लाला ॻोल्हे थो, अहिड़े हिसाब सां झेड़ो कराईंदो। ख़ुदा हाफ़िज़।